प्राइमरी मेन स्कूल जी पोलिंग स्टेशन आहे हिते पुलिस अमलो बि अलर्ट बीठो आहे। ॾिसूं था अंदरि जाइज़ो वठूं छा सूरत हाल आहे। हा प्रिज़ाइडिंग ऑफिसर साहब हिन वक़्तु मौजूदु आहे हिन पोलिंग स्टेशन जो। साईं छा सूरत हाल आहे वोट जे रेशे जी? सूरत हाल अलहमदिल्ला सही आहे। अच्छा वोट सुबुह 6 बजे खां असां पोलिंग स्टार्ट कई आहे ऐं अञा ताईं वोटिंग जो अमल हली रहियो आहे। माण्हू अची रहिया आहिनि। हिन वक़्तु ताईं छा जेको वोट जो जेको रेशो आहे घणा वोट कास्ट थी चुका आहिनि अंदाज़न? वोट कास्ट मुंहिंजे ख़्याल में 200-250 थिया आहिनि। वरी पुछणो पवंदो बुथनि मां। बुकड़ियूं तव्हां वटि घणियूं जमा थियूं आहिनि? बुकड़ियूं असां वटि हिते 1600 बुक असांखे मिलिया। न जेके हली विया आहिनि वोट 100 वोट कास्ट थी थो वञे 100 जी बुकड़ी आहे त उहो तव्हां वटि जमा था कराइनि न? न उहो अञा पूरी न थियूं आहिनि। का हिकु बि 100 जी जमा न थी आहे? अच्छा बूथ घणा आहिनि? बूथ 4 आहिनि। 4 बूथ आहिनि। 2 मेल जा। हिकु फीमेल में कुझु वोटर नज़र अचनि था बाक़ी मेल में को वोटर नज़र कोन थो अचे। सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। हस्बे रिवायत जेका आहे लेडीज़ बूथ में तव्हांखे लेडीज़ नज़र ईंदी वोट जे हवाले सां। बाक़ी जेको आहे मेल जे अंदरि जेके मेल बूथ आहिनि उहे बिल्कुलु ख़ाली नज़र अचनि था। मां तव्हांखे ॿुधायां त मदईजी में जेतिरे क़दुरु ज़ोर हो कोट दुरानी वारनि जो कमारिया साहिबनि जो मुख़्तलिफ़ कार्नर गॾिजाणियुनि जे अंदरि माना जेका आहे वॾियूं हामा ऐं नारा हणनि पिया त वोटर जेको आहे मदईजी में निकिरंदो पर पोलिंग स्टेशनूं ख़ाली लॻी पियूं आहिनि। हीअ मेल बूथ आहे भाऊ घणा वोट कासिया आहिनि वक़्तु? 72 वोट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सुबुह लाॻू कासिया आहिनि। टाइम चढ़ी वियो आहे तक़रीबन हाणे 2 कलाक आहिनि ऐं 70 वोट जेको आहे हिन बूथ ते कास्ट थियो आहे। मेल ऐं बूथ आहे। हीअ एजेंट भाऊ तव्हां ॾिसो तव्हां जेवा जा एजेंट तव्हां पीपल्स पार्टी जा एजेंट वोटनि में को मसइलो मताल त कोन थो थिए? सही वोट कास्ट थियनि पिया। मर्दों का बूथ है 1 खां 418। अस्सलाम वालेकुम। हिते बि बिल्कुलु कुकड़ू लॻी पई आहे को वोटर कोन्हे त जेको आहे तो ही एजेंट आहिनि। तव्हां जेवा जा एजेंट आहियो? तव्हां पीपल्स पार्टी जा हो त सर जेको आहे तो छा सूरत हाल आहे वोटनि जी? 75 वोट कास्ट थी चुका आहिनि हिन बूथ में। मेल बूथ आहे। हिकिड़ी बि बुकड़ी जेका आहे उहा पूरी न थी सघी आहे। त ठीकु आहे सूरत हाल ठीकु आहे। पुलिस हल्का सिक्योरिटी जे हवाले सां मौजूदु आहिनि। पोलिंग स्टेशन ईअं ई लॻी पई आहे बसि सम्झो ख़ाली। ॿुधायो त तव्हां जेका माज़ी वारी इलेक्शन हुई उन में बि तव्हां प्रिज़ाइडिंग ऑफिसर हुयो किथे? कहिड़ी पोलिंग ते हुयो? पोलिंग 2 3 आहिनि। घड़ी यासीन में बि रहिया आहियूं। न गुज़िरियल इलेक्शन में गुज़िरियल BD इलेक्शन में अमरोड शरीफ़ हुयो। अमरोड शरीफ़ हिते मदईजी में माज़ी में रहिया हो कॾहिं? मदईजी सिटी मां न रहियो आहियां। कॾहिं न रहिया? फस्ट टाइम माना हिते आयो।